ज़िंदगी से प्यार है तो पान और गुटखे से इनकार करना होगा। जी तव्हां ॾिठो सिंध असेंबली त बिल इहो पास थी चुको आहे त मवालनि जे मथां सोपारियूं पान गुटखा इन्हनि जे मथां सख़्तु पाबंदी लॻी चुकी आहे। कंहिं बि इलाइक़े ऐं कंहिं बि शहर में इन्हनि ते मैनपुरी चरस सिगरेट इन्हनि जे मथां वॾी पाबंदी लॻी चुकी आहे। कंहिं बि कैबिन ते ऐं कंहिं बि दुकान ते नथो मिले। इन हवाले सां असां हैदराबाद जे अहिड़े इलाइक़े माण्हुनि खां पुछूं था त हिननि जो छा चवणु आहे। मैनपुरी गुटखा बंदि थी चुका आहिनि हिननि जे हिसाब सां। भाईजान मैनपुरी ऐं गुटखे पाबंदी आहे त मिले त पई त कहिड़ी शइ ते पाबंदी लॻाई हुई आहे उहा कोन मिली आहे। हर शइ मिले पई। तव्हां चर्च ते पाबंदी लॻायो त उहे बि वरी ब्लैक ते मिले। शराब ते लॻायो त वरी बि ब्लैक ते मिले थो। मैनपुरी ते लॻायो त तॾहिं ब्लैक ते मिले थो। कहिड़ी शइ आहे जंहिं ते तव्हां पाबंदी लॻाई आहे उहा न मिली हुजे। तव्हांखे पाबंदी लॻाइणी आहे त कंहिं चङे कम ते लॻायो जेको तव्हांखे कंहिं ते हासिल थिए की भई हीअ असां हिन ते पाबंदी आईसीं और असांखे सुठो थियो। तव्हां महांगाई ते पाबंदी न आई आहे। तव्हां दवा जा रेट केॾा महांगा थी विया आहिनि। भाॼियुनि जा रेट केॾा महांगा थी विया आहिनि। उन्हनि ते पाबंदी कोन आई अथव। अची तव्हां मलेशिया ते पाबंदी था हणो। ठीकु आहे मलेशिया माण्हू खाए थो पंहिंजे लाइ थो खाए। रोज़ी जेका अमूमन हर कंहिं ग़रीब जे पेट में थी वञे कंहिं अमीर जे पेट में थी वञे कंहिं निहायती जेको ग़रीब इंसानु उहो बि खाए थो। मैनपुरी त उहो थो खाए न जेको मवाली आहे या जेको चर्स थो पीए जेको माना उहो नशो उहो थो करे जेको मवाली आहे जेको नशो थो करे। पर मानी त बच्चो बि खाए थो ॿार बि खाए थो। उन्हनि ते पाबंदी कोन्हे का जेके महांगाई कयो वठंदा आहियूं। पाबंदी अची तव्हां मैनपुरनि ते आई आहे चर्स ते आई आहे। हणो बिल्कुलु हणो बिल्कुलु सही आहियो तव्हां। बिल्कुलु तव्हां राइट था कयो की पाबंदियूं हयूं अथव। पर हिन जो नतीजो छा थो निकिरे। वरी महांगाई बि वधिन। उहे 50 रुपए मिलण वारी उहा 80 रुपए मिले पई। जेको चर्स 50 रुपए में मिलंदो उहो 100 रुपए मिले पियो। जेका पेंट 500 रुपए मिलंदी पई उहा 800 रुपए मिले पई। कहिड़ो फ़ाइदो। महांगाई जो त माना हिकिड़ो त तव्हां उरूज पिया कयो। उरूज क्या मथे उरूज पिया कयो की महांगाई वधे। हीअ ग़रीबी खे निष्ठो नाबूद करण वारी ॻाल्हि आहे। बाक़ी पाबंदी कंहिं ॻाल्हि ई न आहे। जी वालेकुम सलाम। मेरा नाम कायम है। ये Z21 वग़ैरह सफ़ीना या मैनपुरी ये सब गुटका ये मां पहिरें ॾाढा खाईंदो हुउसि छो कि वॾो मवाली हूंदो हुउसि। जॾहिं खां हुकूमत असांजी ऑर्डर कयो बंदि करण जो उन महिल बंदि थियणो आहे त सफ़ीना वग़ैरह या GND ही बंदि थी वई। चरस शराब हफ़ीम इहे बि बंदि थियणु खपनि छो कि असांजी गवर्नमेंट त इहो ऐलान कयो आहे त सभु नशो बंदि थी वञे। असांजा छोकिरा नौजवान कॉलेजनि में स्कूलनि में प्राइवेट सरकारनि में जेके बि पढ़नि था उहे सभु नंढड़ी नंढड़ी उमिरि खां सिगरेट सफ़ीना हे हो सभु पीअंदा। हुन खां पोइ हींअर सफ़ीना ऐं GND सिगरेट वग़ैरह बंदि थी विया आहिनि त सिगरेट बि त बंदि थियणु खपनि। शराब बंदि थियणु खपे अफ़ीम बंदि करणु खपे। हू छो नथी थिए। सफ़ीना थिए थी। सफ़ीना खां मामूली आहे जेको वॾियूं वॾियूं शयूं आहिनि उहे त बंदि थियनि। चरस सफ़ीना ही वग़ैरह वग़ैरह बंदि थियनि चुकनि। महिरबानी। साईं अस्सलाम वालेकुम। साईं असांजे तरफ़ां हिकिड़ी गुज़ारिश आहे त असांजी सिंध हुकूमत जेको बि एक्शन खणे पई ॾाढो सुठो पई खणे। हे नशो गुटखा ऐं सोपारियूं वग़ैरह जेके बि आहिनि सरियाम रोडनि ते रखिया वञनि था केबिन में। उहे जेको नओं नस्ल जेको असांजो ख़राबु थिए थो ऐं उन में जेके शागिर्द आहिनि नौजवान छोकिरा आहिनि छोकिरियूं आहिनि बाक़ाइदे खाईंदियूं आहिनि। ऐं इहो हुकूमत असांजे तरफ़ां हुकूमत पंहिंजे तरफ़ां सुठो असांजे लाइ मदद कई वञे त जेको बि कुझु कयो पियो वञे इहो सुठो पियो कयो वञे। बाक़ी शराब ऐं नशा जेके असांजी सिंध में सरियाम कया था वञनि उन्हनि खे रोकियो वञे। साईं इहा सुठी ॻाल्हि आहे। असां हिन ॻाल्हि में ख़ुशि आहियूं त असांजे जेको सिंध जी नस्ल जेको ख़राबु थो थिए ऐं ॿिया त अगरि ठीकु आहे एक्शन जेके खया आहिनि कुझु मैनपुरियूं वग़ैरह जेको गुटखा आहिनि उन्हनि ते कुझु कयो वियो आहे इहो सुठी ॻाल्हि आहे। बाक़ी नसवार आहे ऐं ॿिया कुझु नशा अहिड़ा आहिनि शराब आहे चर्स आहे इहो बाक़ाइदे गली में या रोड ते सरियाम वेही पींदा आहिनि ऐं कॉलेजनि में बाक़ाइदे इहो हलंदो रहंदो आहे। इहो जेकॾहिं बंदि थी वञे त असां ते इहा महिरबानी थींदी हुकूमत जी ऐं जेको बि कुझु कयो वञे पियो सुठी ॻाल्हि आहे। असांजी सिंध जी हुकूमत लाइ सिंध जी आवाम लाइ असांखे इहो ई खपे त नशो बंदि कयो वञे। मां हैदराबाद जो रहाकू आहियां। मोहम्मद इस्माइल सोलंगी मुंहिंजो नालो आहे ऐं असां हिकिड़ो अर्ज़ु कयो आहे त असांजो जेको इहो हुकूमत ताईं पहुचे ऐं सिंध हुकूमत खे असांजो इहो ई अर्ज़ु आहे त जेको बि कुझु कयो वञे इहो असांजे लाइ वधीक महिरबानी आहे।
स्कूलनि ऐं कॉलेजनि में बि अॼुकल्ह आम थी वियो आहे चर्स अफ़ीम इन्हनि में बि पाबंदी लॻाई वञे चेकिंग कई वञे शागिर्दनि जी जंहिंजे करे हो न पी सघंदा ऐं उहा पी करे विलिंग कनि था जंहिंमां काफ़ी असांखे नुक़सानु रसनि था एक्सीडेंट थियनि था ऐं इन्हनि ते सख़्तीअ सां पाबंदी कई वञे रातियुनि जो माण्हू नशा पी करे ऐं शराब पी करे गाॾियूं तेज़ रफ़्तार सां हलाए रोडनि ते रहिया आहिनि त इन्हनि ते सख़्तीअ सां पाबंदी कयो SP जो पुटु हुजे या DSP जो पुटु हुजे उन ते पाबंदी लॻाई वञे कारा शीशा ॿिनि खे लाराया था वञनि बाक़ी SP ऐं DSP जे पुटनि लाइ या ॿिनि वॾनि ऑफिसरनि जे पुटनि लाइ को इशू न आहे उन्हनि जे गाॾियुनि खे कारा शीशा लॻा पिया आहिनि ऐं इन्हनि ते पाबंदी लॻाई वञे त बराए महिरबानी इन नशे खे असांजे मुल्कनि मां कढी छॾियो त असांजो नसुलु ईंदड़ नसुलु सुधरी सघे ऐं तालीम वठी सघे ऐं को ऑफिसर बणिजी सघे कंहिं भली पोस्ट ते अची सघे असां ऐं घर ॾांहुं 20 रुपया वठी करे ॿारु निकिरे थो त उहो वञी या ज़ेड-21 या ज़फ़री वठे थो या गुटको को बि वठे थो इन सां असांजी जेकी नंढी पुश्त ईंदी उहा तमामु उन ते बुरो असरु पवे थो जेकर इन ते पाबंदी हुकूमत रखी आहे त हुकूमत बिल्कुलु सही कयो आहे ऐं असांजो इहो फ़र्ज़ु आहे त असां इन शइ खे ख़तमु करे छॾियूं पर इन शइ खे बि न त शराब असांजे मुल्क में हराम आहे त उहो बि ख़तमु कयो वञे वाणियुनि लाइ उन्हनि जे लाइ बि हराम आहे त उन्हनि जे लाइ बि ख़तमु कयो वञे ऐं इहे बि लाइसन ख़तमु कया वञनि इन ते बि असांजा तमामु नौजवान नसुलु तबाह बि थो थिए बर्बाद बि थो थिए चर्स अफ़ीम शराब ऐं गुटके सोपारियुनि जे पोयां सिगरेटनि जे पोयां असांजो नसुलु तबाह थियण जे पोयां आहे त इन खे महिरबानी करे हुकूमत खे अपील आहे त इन्हनि शयुनि ते सख़्तीअ सां पाबंदी कई वञे ऐं असांजे नसुलनि खे बचायो वञे असांजी इहा ई तव्हां सां गुज़ारिश आहे बाबा महिरबानी करे शराब जेको आहे शराब नोशी तमामु ख़तरनाक आहे शराब नोशी बंदि कई वञे छो जो नौजवान नसल जेकी आहे रोड ते निकिरे थी पोइ जेके असांजूं माऊं आहिनि असांजूं भेणूं आहिनि उन्हनि खे तंग कयो थो वञे ॿारनि खे तंग कयो थो वञे तमामु घणो थी वियो आहे इहे जिते गुत्ता था हलनि शराबनि जा ऐं ॿियो त इहे जेके ब्लैक मार्केट में खपाइनि था शराब इहो बि तमामु ग़लति आहे महिरबानी करे हुकूमत खे अपील आहे त हीअ शराब बंदि कयो वञे छाजे करे जो नंढा नंढा छोकिरा पीअनि था बाइकूं था हलाइनि उहो बाइकुनि ते जेको आहे नुक़सानु थो थिए सम्झे उन खां पोइ असांजी जेके लेडीज़ आहे माऊं आहिनि भेणूं आहिनि असांखे गुज़रनि थियूं उन्हनि सां बदतमीज़ी थी थिए कंहिंसां फुरूं बि थियनि कंहिंसां थेला पिया फुराया वञनि त महिरबानी करे हुकूमत खे अपील आहे त हीअ जेको आहे शराब नोशी इहा बंदि कई वञे मंशात ते कंट्रोल कयो वञे महिरबानी मुंहिंजो नालो फयाज़ आहे मैनपुरी गुटका सभु बंदि थी विया आहिनि ठरो बड़ो छो नथो बंदि थिए विस्की छो नथी बंदि थिए पियो रोड में गंद करणु माण्हू अची मोचर आणंदा गाड़ियूं ॾींदा हीअं कंदा बेस्ती करंदा घर मां पंहिंजी सघो रखनि न को छा ठरो छो नथो बंदि थिए ऐं विस्की सभु हले थी वेठि ऐं मैनपुरी सभु बंदि थी विया आहिनि भई विस्की छो नथी बंदि थिए ठरो बड़ो छो नथो बंदि थिए इन मतिलबु छापो छो नथो लॻे ऐं अलाह न ॾे पियो इहा विस्की सभु बंदि करे इहो न माना बंदि थी टोटली मां नशे विशे टोटली बंदि थी वञे घर में माना हिकिड़ो मोटरसाइकिल काए थोरो पी विली कंदा कंहिंखे माण्हू खे मारंदा कंहिंखे हणंदा कंहिंखे कीअं था कनि कीअं को ॻाल्हि गंद को कीअं अस्सलाम किशोर कुमार आहे पाण ज़ात ओॾ आहियां हीअ जेका ज़ेड-21 ऐं सफ़ीना JND जे बारे में जेका गवर्नमेंट इलेक्शन खयो आहे त इहो वधि में वधि इन में कानूनी कार्रवाई कनि त बहितरु आहे छो जो इन में असांजे नौजवाननि जी तमामु सुठे मां सुठी बहितरी ईंदी ऐं हुकूमत में पूरे मुल्क में माना तब्दीली अची सघे थी ऐं थी सघे त इन सोपारी खां अलावा ॿियूं शयूं बि आहिनि अहिड़ियूं नशा थी जीअं भंग आहे या कोई चर्स आहे या अफ़ीम आहे ॿियूं बि इलाही खोड़ शयूं आहिनि जेके कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जो पाण बि ठाहींदा नशे जूं हुकूमत थी सघे त इन्हनि ते बि गौर करे ऐं इहे शयूं बंदि कराए इन में वधि हर इंसान जो हर नौजवान जो ईंदड़ नसल जो फ़ाइदो थींदो असां उमेदु था कयूं त हर शइ में इहो कंदा असेंबली तां बिल पास थी चुको आहे मवालियुनि जे लाइ मैनपुरी सिगरेट चर्स ऐं ज़ेड-21 सफ़ीना सोपारियूं मिलंदियूं इन हिसाब सां असां हैदराबाद जे अहिड़े इलाइक़े रहियासीं खां असां व्यूज़ वरितो अथई त उन्हनि जो चवणु हुयो त असांजो का बि शइ अहिड़ी बंदि न थी जेकी मैनपुरी आहे उहो बि असांखे ब्लैक ते मिले थो ज़ेड-21 वग़ैरह उहे बि असांखे ब्लैक ते मिलनि था पिया
ऐं असांखे अहिड़ी का बि शइ ते पाबंदी न लॻी। जे तव्हांखे पाबंदी लॻाइणी आहे त शराब ते लॻायो ऐं चर्स ते सिगरेट ते उन्हनि ते पाबंदी लॻायो ऐं अञा बि जे तव्हां मैनपुड़ी खां इनकार नथा कयो सम्झो तव्हांखां ज़िंदगी खां इनकार करणी पवंदी। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच TV सिटी हैदराबाद।